हाणे उहो मसइलो बिल्कुलु हल थी चुको आहे त केतिरा फ़ॉन्ट तव्हां ऐड करणु चाहियो था ऐं कहिड़ा फ़ॉन्ट तव्हां ऐड करणु चाहियो था काइनी मास्टर में पंहिंजे हिसाब सां ऐड करे सघो था कंहिं बि मोबाइल में बिल्कुलु आसानी सां। ऐं उन खां अलावा काइनी मास्टर जो जेको नओं वर्जन आयो आहे 5.2.2 उन में ॿियो छा छा नओं आहे सभु कुझु ॼाणंदासीं हिन वीडियो में। काफ़ी वक़्त खां पोइ अॼु ॿीहर वीडियो अपलोड करे रहियो आहियां। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अस्सलाम वालेकुम, आहियां महबूब उमर जो। अचो त शुरूआत कयूं। तो दोस्तों सब खां पहिरीं जंहिं फीचर जी मूं ॻाल्हि पे कई उहो आहे फ़ॉन्ट वारो ऑप्शन। मक़सदु हाणे तव्हां काइनी मास्टर जो जेकॾहिं तव्हां वटि नओं लेटेस्ट वर्जन आहे या तव्हां उहो अपडेट नाहे कयो त प्ले स्टोर ते वञी पहिरीं उहो अपडेट कयो ऐं उन खां पोइ हिते तव्हां को बि लेयर ऐड कयो ऐं हिते टेक्स्ट लिखो XYZ। जीअं आउं लिखां थो, ठीकु आहे। ऐं हीअ हिकिड़ो फ़ॉन्ट आहे। हिते वञी करे हिते आउं हथरातो फ़ॉन्ट मूं ऐड कयो आहे। हिनखे जेकॾहिं आउं डिलीट कयां डिलीट करे सघां थो। ऐं उन खां पोइ हीअ ऑप्शन जेको तव्हां ॾिसी सघो था त हिते हिकिड़ो ऑप्शन आहे प्लस जो। हिन ते क्लिक करे मुंहिंजा डाउनलोड थियल फ़ॉन्ट इज़ीली ऐड करे सघां थो। जेके मूं डाउनलोड करे फ़ॉन्ट रखिया हूंदा उहे सभु हिन में मौजूदु आहिनि। MB सारम ओके, हीअ फ़ॉन्ट ऐड थी चुको आहे कंप्लीटली ऐं इहो मूं लॻायो। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हिन तरह जो नालो थी वियो। तव्हां जेतिरा चाहियो जहिड़ा चाहियो फ़ॉन्ट ऐड करे सघो था। ऐं हा, हीअ जेको मथे वाटरमार्क वारो मसइलो आहे इहो तव्हांखे वीडियो जे एंड में ॿुधाईंदुसि त हल कीअं कजे, ठीकु आहे। उन खां अलावा ॿियो जेको नओं फीचर आयो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां मिसाल तौर ते असां को ऑब्जेक्ट खणो था तव्हां, ठीकु आहे। मिसाल तौर व्हाट्सअप इमेजिस व्हाट्सअप वीडियोज़ मां को वीडियो खणूं था। व्हाट्सअप वीडियो हीअ असां खयूं गामो, पर गामो जो जेको टाइम कोड आहे उहो लेयर सां मैच कोन पियो थिए। उनखे मैच करण जे लाइ असां वटि ऑप्शन अची वियो आहे ट्रेन कोड जो। ट्रेन्स कोड ते तव्हां क्लिक कंदो, हिते सभिनी लेयरनि खे तव्हां चेंज करे सघो था या हिकु इंडिविजुअल लेयर खे तव्हां हुनजी रेज़ोल्यूशन फ्रेम रेट सभु कुझु चेंज करे सघो था। ऐं रेज़ोल्यूशन ऐं फ्रेम रेट छा चइबो आहे मथे आउं ॿुधाए चुको आहियां, ठीकु आहे। उहो जेकॾहिं तव्हां वीडियो ॾिठी हूंदी त तव्हां ॾिसी सघो था। न ते आउं जस्ट क्लिक कंदुसि त इहो काइनी मास्टर मूंखे ऑटोमेटिक ट्रांसकोडिंग करे ॾींदो, मतिलबु वीडियो उन टाइप जो करे ॾींदो जंहिं हिसाब जो मुंहिंजो मथियों लेयर आहे। त टेंशन ई ख़तमु। तव्हां वॾे खां वॾी वीडियो लेयर में ऐड करे सघो था, नंढे खां नंढी वीडियो खे वॾो करे लेयर में ऐड करे सघो था। हा, क्वालिटी हुनजी ओड़ी रहंदी जहिड़ी वीडियो हूंदी, पर मतिलबु ॾिसी सघो था हिन तरह जी वीडियो ठही वई। हिन तरह जी वीडियो करणु वॾो मसइलो हो पंहिंजी जॻह ते, छो त उहो चोरस वीडियो हुई ऐं हीअ हिनजो रेशियो ई चेंज थी चुको आहे, ओके। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो फीचर बि आयो आहे। उन जे लाइ बि असां हिते सभ खां पहिरीं त का वीडियो एड कंदासीं। मिसाल तौरु हीअ वीडियो आउं एड करे चुको आहियां ऐं उन खां पोइ हिनखे एडजस्ट कंदासीं। ब्राइटनेस वधाई, कंट्रास्ट घटायो, सेचुरेशन वधाई, वाइब्रेंस, हाईलाइट्स, शेडो घटि, गामा पोइ हेॾां। हाणे हिकु हिकु खे आउं वापसि साॻी लाइन ते बीहारियां त वॾो मसइलो आहे। एडोब जो को बि सॉफ्टवेयर हुजे उन में डबल क्लिक सां वापसि ज़ीरो ते विझी ईंदो, पर हिन जे लाइ वॾो मसइलो हूंदो हो। उन करे काइनी मास्टर वारनि हिकिड़ो नओं फीचर मुतारिफ़ करायो आहे, उहो आहे रीसेट। रीसेट जो जेको तव्हां बटन ॾिसो पिया, हिन ते क्लिक करण सां सभु कुझु ज़ीरो ते अची वेंदो। मतिलबु त तव्हांखे मैन्युअली हाणे कोन्हे करिणो, सभु कुझु ज़ीरो सां मतिलबु रीसेट करण सां सभु कुझु रीसेट थी वेंदो, ओके। इहो बि हिकिड़ो सुठो फीचर आहे मुंहिंजी नज़र में। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो फीचर आहे जंहिंखे हिननि नालो ॾिनो आहे सर्च एंड फाइंड गेट एक्ज़ैक्टली व्हाट यू वांट। मतिलबु त हाणे तव्हां उहो सभु कुझु हासिलु करे सघो था जेको तव्हां चाहियो, छो त तव्हांखे हिते मिले पियो सर्च जो बटन। सर्च में अची करे तव्हां कुझु बि सर्च कयो। जी मिसाल तौरु आउं सर्च कयां थो को ज़ूम इफेक्ट, त ज़ूम इफेक्ट मूंखे सिनेमेटिक ज़ूम मिलियो आहे
ऐं ॿियो आहे ज़ूम स्लाइड। ये ॿई मुंहिंजे कम जा न आहिनि। जेको ॻोल्हण पियो चाहियां उनजो नालो शायदि अञा को ॿियो आहे। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त हिते तव्हां को फ़ॉन्ट, को इफेक्ट, ट्रांज़ेक्शन, स्टिकरनि मां को स्टिकर या को ज़ेड जे नाले सां म्यूज़िक वग़ैरह सभु कुझु सर्च करे सघो था। केतिरी न आसानी थी वई। वॾी ॻाल्हि इहा आहे त ग्रीन मां तव्हां हिते साल तो हिते आउं सर्च कयां थो वीडियोज़ मां अची वीडियोज़ ग्रीन स्क्रीन वारा वीडियो आहिनि, सिर्फ़ु 3D में पिया सर्च थियनि। बहरहाल मथे होम ते वञा थो ऐं हिते लिखां थो सब्सक्राइब बटन, कोन थो मिले अञा ताईं, अची वेंदो कॾहिं न कॾहिं हिन में ईंदो। ख़ैर इहो हो आख़िरी फीचर जेको मूं तव्हांखे ॿुधायो। अच्छा, उन खां अलावा मूं तव्हांखे ॿुधायो पिए त जेको हिन जो लोगो आहे या वाटरमार्क आहे उहो कीअं रिमूव कजे। पहिरीं ॻाल्हि त उन बाबति आउं हिकिड़ी वीडियो सेपरेट वीडियो ठाहे चुको आहियां जेका काइनी मास्टर जो वाटरमार्क रिमूव करे सघे थी। तव्हांजे न सिर्फ़ु